अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खाधे में बरकत हासिल करण जा तरीक़ा। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा जेको बि मुकम्मल रिसालो खाधे में बरकत हासिल करण जा तरीक़ा पढ़ी या ॿुधी वठे उनके खाधे जो एहतराम करण ऐं हमेशा हलाल खाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनके वालिदैन समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फजीलत। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे दरमियान लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ाद आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। मजमू ज़वाइद 253/10 हदीस 17/98। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। किरियल मानी खाइण जी फज़ीलत। प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जी रहमत तमामु वॾी आहे। बाज़ औक़ात ज़ाहिर में अमल बि तमामु नंढो हूंदो आहे पर उन जी फज़ीलत तमामु घणी हूंदी आहे। जीअं त अब्दुल्लाह बिन उम्मे हराम रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने मग़फ़िरत निशान आहे, मानीअ जो एहतराम कयो जो उहो आसमान ऐं ज़मीन जे बरकतुनि मां आहे। सुभान अल्लाह। प्यारा इस्लामी भाइरो, काश असां थोरो शर्म ख़त्म कयूं ऐं दस्तरख़्वान ते किरियल मानी ऐं चांवर जा दाणा खणी खाईंदा कयूं ऐं मग़फ़िरत जा हक़दार बणिजूं। तालिबे मग़फ़िरत हूं या अल्लाह, बख़्श दे बहरे मुस्तफ़ा या रब। मानीअ जे टुकरनि जी हिकायत। हिकु भेरो अब्दुल्ला इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा ज़मीन ते मानीअ जो टुकर किरियल ॾिठो त ग़ुलाम खे फरमायाऊं, इन खे साफ़ करे रखी छॾियो। जॾहिं ग़ुलाम खां शाम जो इफ़्तार जे वक़्तु उहो टुकर घुरियाऊं त उन अर्ज़ु कयो, उहो त मूं खाई छॾियो। फरमायाऊं, वञो तव्हां आज़ाद आहियो, छो त मूं ताजदार मदीना राहते क़ल्बो सीना फैज़ गंजीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त जेको मानीअ जो किरियल टुकर खणी करे खाई छॾींदो आहे त उन जे पेट में पहुचण खां पहिरियां ई अल्लाह पाक उन जी मग़फ़िरत फरमाए छॾींदो आहे। हाणे जेको मग़फ़िरत जो हक़दार थी वियो, मां उन खे ग़ुलाम कीअं बणाए रखां। तंबीहुल गाफ़िरीन सफ़ो 348 हदीस 514। दीनी सोच। सुभान अल्लाह। असांजे बुज़ुर्गनि जी बि कहिड़ी दीनी सोच हूंदी हुई जो किरियल मानी खाई करे ग़ुलाम मग़फ़िरत जो हक़दार थी वियो त आका बि खेसि पंहिंजी ग़ुलामीअ मां आज़ाद करे छॾियो। या रब्बे मुस्तफ़ा बतुफ़िल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बि दीनी सोच ऐं सुन्नतुनि सां हक़ीक़ी महबत अता फ़रमाए ऐं असांखे बि तौफ़ीक़ ॾे त जॾहिं ज़मीन ते मानीअ जो टुकर किरियल ॾिसूं त अदब सां खणी करे चुमी करे ऐं साफ़ करे खाइण जी सआदत हासिल कंदा करियूं। या इलाही, सुन्नतुनि ते अमल जे मुआमिले में असांजी हबक ख़त्म थी वञे ऐं असांजी मग़फ़िरत फरमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुन्नतों से मुझे मोहब्बत दे मेरे मुर्शिद का वासिता या रब। दस्तरख़्वान वधायो। बुज़ुर्गनि जो मामूल इहो आहे त खाधे खां फ़ारिग़ थियण खां पोइ ही न चवंदा आहिनि त दस्तरख़्वान खणो, बल्कि चवंदा आहिनि त दस्तरख़्वान वधायो, हा, या खाधो वधायो। इन रीति चवण में दस्तरख़्वान वधण ऐं खाधो वधण ऐं बरकत कुशादगी ऐं वुसअत जी ज़िमनन दुआ हूंदी आहे। सुन्नी बेश्ती ज़ेवर सफ़ो 566। जॾहिं मूं रिसालो ख़ौफ़नाक उठ पढ़ियो। प्यारा इस्लामी भाइरो, ॿिन्ही जहाननि जूं बरकतूं हासिल करण जे लाइ आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। दावत इस्लामीअ जे बरकतुनि जी त छा ॻाल्हि कजे। कलकत्ता हिंद जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो अर्ज़ु करियां थो। संदन चवणु आहे त मां सुन्नतुनि भरी ज़िंदगी खां तमामु परे हिकु फेशल एबल नौजवान हुयुसि। हिकु राति घर ॾांहुं ईंदे रस्ते में सब्ज़ इमामनि जूं बहारूं नज़र आयूं। वेझो वयुसि त ख़बर पई त बम्बईअ खां दावत इस्लामी वारनि आशिक़ान रसूल जो मदनी क़ाफ़िलो आयल आहे, जंहिंजे सबब हिते सुन्नतुनि भरियो इज्तिमा थी रहियो आहे। मुंहिंजी दिलि में ख़्याल ही आयो, डिघो सफ़र करे असांजे शहर कलकत्ता आया आहिनि, इन्हनि खे ॿुधणु घुर्जे। तंहिं करे मां इज्तिमा में शरीक थी वियुसि। आख़िर में उन्हनि मकतबतुल मदीना जा छपियल रिसाला विराइण शुरू कया। ख़ुश क़िस्मतीअ सां हिकु रिसालो मुंहिंजे बि हथ अची वियो। उन ते लिखियलु हो, ख़ौफ़नाक उठ। मां घर अची वियुसि, उहो ज़हन बणाए करे रिसालो रखी छॾियुमि त सुभाणे पढ़ंदुसि। पोइ सुम्हण जी तयारी करण लॻुसि। सुम्हण खां अॻु
ईअं ई रिसाले ख़ौफ़नाक उठ जो मूं जॾहिं वर्क उथलायो त मुंहिंजी नज़र हिन इबारत ते पई, शैतान केॾी बि सुस्ती ॾियारे ही रिसालो ज़रूर पढ़ी वठो, इनशा अल्लाह तव्हांजे अंदरि मदनी इनक़लाब बर्पा थींदो। हिन जुमिले मुंहिंजी ज़बरदस्त रहनुमाई कई। मूं सोचियो त वाक़ई शैतान मूंखे ही रिसालो किथे पढ़णु ॾींदो, सुभाणे कंहिं ॾिठी आहे, नेकीअ में देरि न करणु घुर्जे, हिन खे हाणे ई पढ़णु घुर्जे। इहो सोचे मूं पढ़णु शुरू कयो। उन पाक परवरदिगार जो कसम जंहिंजे दरबारे आली में हाज़िर थी करे क़यामत जे ॾींहुं हिसाब ॾियणो पवंदो, जॾहिं मूं रिसालो ख़ौफ़नाक उठ पढ़ियो त उन में ख़बीस काफ़िरनि जे तरफ़ खां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थींदड़ ज़ुल्मनि जो पुरसोज़ बयान पढ़ी करे मां रोई वेठुसि। मुंहिंजी निंड फिटी वई। काफ़ी देर ताईं मां रोंदो रहियुसि। रातो रात मूं अज़्म कयो त सुबुह जो हथो हथ मदनी क़ाफ़िले में सफ़र कंदुसि। जॾहिं सुबुह जो मां वालिदैन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त उन्हनि ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी ऐं मां 3 ॾींहं जे लाइ आशिक़ान रसूल सां गॾु मदनी क़ाफ़िले जो मुसाफ़िर बणिजी वियुसि। क़ाफ़िले वारनि मूंखे बदिलाए करे छा मां छा बणाए छॾियो। अल्हम्दुलिल्लाह, मां नमाज़ी बणिजी वापसि मोटियुसि। सब्ज़ अमामे शरीफ़ जे ताज सां सर सब्ज़ थी वियुसि। जिस्म मदनी लिबास सां सींगारजी वियो। मुंहिंजी माउ जॾहिं मूंखे तब्दील थियल ॾिठो त ॾाढी ख़ुशि थी ऐं ख़ूब दुआउनि सां नवाज़ियाईं। मिट माइट सभु मूंखां ख़ुशि थी विया। अल्हम्दुलिल्लाह, अॼुकल्ह दावत इस्लामी जे हिकु तहसील मुशावरे जे ख़ादिम निगरान जी हैसियत सां वस आहर सुन्नतुनि जी धूमूं मचाइण जी सआदत हासिल करे रहियो आहियां। आशिकाने रसूल लाए जन्नत के फूल, आओ लेने चले काफिले में चलो, भागते हैं कहाँ आ भी जाएं यहाँ, पाएंगे जन्नते काफिले में चलो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रिसाला विरहायो। प्यारा इस्लामी भाइरो ॾिठो तव्हां दावत इस्लामी जे दीनी माहौल हिकु बेनमाज़ी मॉडर्न नौजवान खे किथां खां किथे पहुचाए छॾियो। हीउ बि मालूम थियो त मकतबतुल मदीना जे तरफ़ां शाया थियल सुन्नतुनि भरिया रिसाला विरहाइण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। उन मॉडर्न नौजवान ख़ौफ़नाक उठ नाले रिसालो पढ़ियो त तड़पी करे हथो हथ मदनी क़ाफ़िले जो मुसाफ़िर बणिजी वियो ऐं नेकियुनि में लॻी वियो। तंहिं करे पंहिंजे माइटनि जे इसाले सवाब जे लाइ उर्सन ऐं इज्तिमाअन, शादी ग़मी जे तक़रीबन, जनाज़े ऐं ॼञ ऐं जुलूस मीलाद में सुन्नतुनि भरिया रिसाला ऐं रंग बिरंगी मदनी गुलनि जा जुदा जुदा पंफलेट मकतबतुल मदीना तां हदियो ॾेई हासिल करे ख़ूब तक़सीम करियो। शादी कार्डन में बि हिकु हिकु रिसालो विझी छॾियो। जेकॾहिं तव्हांजो ॾिनल रिसालो या पंफलेट पढ़ी करे कंहिंजे दिलि ते असर थी वियो ऐं उहो नमाज़ी सुन्नतुनि जो आदी बणिजी वियो त इनशा अल्लाह तव्हांजो बि ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार थी वेंदो। हर महीने जो कोई 12 रिसाले बांट दे, इंशा अल्लाह 2 जहां में उसका बेड़ा पार है। आंगरियूं चटण सुन्नत आहे। ज़रत आमिर बिन रबीआ रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 आंगुरियुनि सां खाधो खाईंदा हुआ ऐं जॾहिं फारिग़ थींदा हुआ त उन्हनि खे चटे छॾींदा हुआ। मजमउ ज़वाइद जिल्द 5 सफ़ो 23 हदीस 79-23। ख़बर नाहे खाधे जी कहिड़े हिस्से में बरकत आहे। हज़रत जाबिर रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था, ताजदार मदीना करारे क़ल्ब सीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुरियुनि ऐं थांव खे चटण जो हुकुम ॾिनो ऐं फरमायाऊं त तव्हांखे ॼाण नाहे त खाधे जे कहिड़े हिस्से में बरकत आहे। सही मुस्लिम सफ़ो 11-22, अल हदीस 20-23। खाधे जूं बरकतूं हासिल करण जो तरीक़ो। प्यारा इस्लामी भाइरो, अफ़सोस, 100 करोड़ अफ़सोस, अॼुकल्ह मुसलमाननि जे खाइण जो अंदाज़ ॾिसी करे ईअं लॻे थो त तमामु घटि ई ख़ुशनसीब अहिड़ा हूंदा जेके सुन्नत जे मुताबिक़ खाधो खाईंदा हुजनि ऐं उन जूं बरकतूं हासिल कंदा हुजनि। बयान कयल हदीस मुबारक में फरमायो वियो, तव्हांखे ॼाण नाहे त खाधे जे कहिड़े हिसे में बरकत आहे। तंहिं करे असांखे कोशिशि करणु घुर्जे त खाधे जो हिकु ज़रो बि ज़ाया न थिए। हॾी वग़ैरह खे एतिरो चूसण ऐं चटणु घुर्जे जो उन ते बूटीअ जो को जुज़ ऐं कंहिं क़िस्म जो ग़िज़ाई असरात बाक़ी न रहनि। ज़रूरत मूजिब प्लेट में हॾीअ खे छंडे छॾियो त जीअं को दाणो वग़ैरह अटकियल हुजे त ॿाहिरि अची वञे ऐं खाई सघिजे। ऐं जेकॾहिं थी सघे त खाधे में पकल गरम मसाला, मिसाल तौरु फोटा, कारा मिर्च, लौंग, दालचीनी वग़ैरह बि खाई छॾियो। इनशा अल्लाह फ़ाइदो ई थींदो। जेकॾहिं खाई न सघो तॾहिं बि को गुनाह नाहे। बिरयानी वग़ैरह में साबित सावा मिर्च कढी उछलाइण जी बदिरां मुमकिन हुजे त खाधो
शुरू करण खां अॻु में ई उन्हनि खे चूंडे करे महफ़ूज़ करे छॾियो ऐं आईंदा खाधे में पीही करे विझी छॾियो। अक्सर माण्हू मच्छीअ जी खल बि उछलाए छॾींदा आहिनि, इन खे बि खाई छॾणु घुर्जे। मतिलबु त खाधे जे सभिनी जुज़नि ते गौर कयो वञे ऐं उन जे हर नुक़सान न ॾींदड़ शइ खाधी वञे ऐं पिणु आङिरियूं ऐं थांव एतिरो साफ़ कयो जो उन में खाधे जा जुज़ा बाक़ी न रहनि। आङिरियूं चटण जी तरतीब। हज़रत काब बिन उजरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मूं सरवारे कायनात शाह मौजूदात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आंगूठो शहादत वारी ऐं विची आङुर मुबारक मिलाए करे 3 आङुरुनि सां खाईंदे ॾिठो। मूं ॾिठो त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उगण खां अॻु में चटे छॾियो। सभ खां पहिरियां विची, पोइ शहादत वारी ऐं पोइ आंगूठो मुबारक चटियाऊं। मजमुअ ज़वाइद जिल्द 5 सफ़ो 29 हदीस 79-41। आङिरियूं 3 भेरा चटणु सुन्नत आहे। प्यारा इस्लामी भाइरो, आङिरियूं 3 भेरा चटणु सुन्नत आहे। जेकॾहिं 3 भेरनि जे बावजूद आङिरियुनि ते खाधे जा ज़रड़ा लॻल हुजनि त वरी चटे छॾियो, एतिरे ताईं जो खाधे जो असर न अचे। शुमाइल तिरमिज़ी में आहे, ॿिन्ही जहाननि जा सुल्तान शहनशाह कोनो मकान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइण खां बाद पंहिंजूं मुबारक आङिरियूं 3 भेरा चटींदा हुआ। शुमाइल तिरमिज़ी सफ़ो 61 हदीस 138। थांव चटणु सुन्नत आहे। सरकार मदीना सुल्तान मदीने मुनवरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमाने बरकत निशान आहे, जेको प्लेट ऐं पंहिंजे आङिरियुनि खे चटे छॾींदो आहे, अल्लाह पाक उन खे दुनिया ऐं आख़िरत में आसूदो यानी खुशहाल रखंदो आहे। तबरानी कबीर जिल्द 18 सफ़ो 261 हदीस 653। आख़िर में बरकत घणी हूंदी आहे। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, खाधे जे थांव खे न खयो वञे एतिरे ताईं जो खाइण वारो उन खे चटे छॾे या कंहिं ॿिए खे चटाए छॾे, जो खाधे जे आख़िर में बरकत घणी हूंदी आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 111। थांव मग़फ़िरत जी दुआ कंदो आहे। हज़रत नुबैशा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मक्की मदनी सरकार महबूब गफ़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको खाइण खां पोइ थांव खे चटींदो, उहो थां उन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदो। इब्न माजा जिल्द 4 सफ़ो 14 हदीस 3271। हिक रिवायत में ही बि आहे त उहो थां चवंदो आहे, ए अल्लाह पाक, इन खे जहन्नम खां आज़ाद कर, जहिड़ी रीत इन मूंखे शैतान खां छुटकारो ॾिनो। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 111 हदीस 48-22। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, भाॼी लॻल थांव बिना साफ़ करण जे पयो रहे त उन खे शैतान चटींदो आहे। मिरआत जिल्द 6 सफ़ो 52। थांव चटण जूं हिकमतूं। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, थांव चटण में खाधे जो अदब आहे, इन खे बर्बादी खां बचाइण आहे। थांव ईअं ई छॾे ॾियण सां उन ते मक्खियूं वेंदियूं आहिनि। थांव में लॻल खाधे जा ज़रा माअज़ल्लाह नालियुनि ऐं गंदगियुनि में उछलाया वेंदा आहिनि, जंहिंसां उन जी सख़्त बेअदबी थींदी आहे। जेकॾहिं हिकु वक़्त में हर शख़्स कुझु दाणा बि थांव में छॾे ज़ाया करे त रोज़ानो केतिरा ई मण खाधो बर्बाद थी वेंदो। मतिलबु त थांव चटण में केतिरियूं हिकमतूं आहिनि। मिरआतुल मनाजी जिल्द 6 सफ़ो 38। ईमान अफरोज़ इरशाद। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, प्यालो चटे छॾणु मूंखे उन खां वधीक प्यारो आहे जो प्यालो भरे ख़ैरात करियां। याने चटण में जीअं त आजिज़ी आहे, तंहिं करे उन जो सवाब उन सदक़े जे सवाब खां वधीक आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 15 सफ़ो 111 हदीस 40-8-21। मदनी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको प्लेट ऐं पंहिंजूं आङिरियूं चटे, अल्लाह पाक दुनिया ऐं आख़िरत में उन जो पेट भरे, याने दुनिया में तंग दस्तीअ खां बचे, क़यामत जी बुख खां महफ़ूज़ रहे, दोज़ख खां पनाह ॾिनो वञे जो दोज़ख में कंहिंजो पेट न भरबो। तबरानी कबीर जिल्द 18 सफ़ो 261 हदीस 653। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हिकु ग़ुलाम आज़ाद करण जो सवाब। हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेको खाधे जो थांव चटींदो ऐं धोई करे उन जो पाणी पी छॾींदो, उन खे हिकु ग़ुलाम आज़ाद करण जो सवाब मिलंदो आहे। इहया उलूमुद्दीन जिल्द 2 सफ़ो 7।
धोई करे पीअण जो तरीक़ो। प्यारा इस्लामी भाइरो, सिर्फ़ खाधे जी ई प्लेट खे चटण काफ़ी नाहे। जॾहिं बि कंहिं प्याले या गिलास वग़ैरह में चांहि, खीर, लस्सी, फ्रूट जो जूस वग़ैरह वापरायो, उन्हनि खे बि चटियो ऐं धोई करे पी छॾियो। अहिड़ी रीति भाॼी या कंहिं ॿी ग़िज़ा जो गॾियल वटो, कढ़ाई या देगिड़ो ख़ाली थी चुको आहे या उन में मामूली बि ग़िज़ा बाक़ी रहिजी वई आहे त उन खे ऐं कढण वारे चमचे खे बि मुमकिन हुजे त साफ़ करे छॾियो। आम तौर ते देगन, देगिड़ियुनि ऐं वॾनि थावनि जे अंदरि कुझु न कुझु ग़िज़ा बाक़ी रहिजी वेंदी आहे जेका ज़ाया कई वेंदी आहे। ईअं न थियणु घुर्जे। जेतिरो मुमकिन हुजे उन मां ग़िज़ा जा जुज़ा कढी छॾियो। हिकु दाणो बि ज़ाया न थियणु ॾियो। हीअ बि थी सघे थो त उन खे धोई करे पाणी जमा करे फ्रिज में रखियो वञे ऐं पचाइण में इस्तेमालु कयो वञे, पर इहो बि सभु ख़ुदा जी तौफ़ीक़ सां ई मुमकिन आहे। हीअ बि यादि रहे त थांव या गिलास वग़ैरह खे चटण या धोइण में ही एहतियात ज़रूरी आहे त इन सां खाधे जा जुज़ा ख़तम थी वञनि। जेकॾहिं थांव में खाधे जा जुज़ा लॻल रहिया त उन खे धोइण न चइबो। तजुर्बो इहो आहे त हिकु भेरो धोई करे पीअण सां अमूमन थांव साफ़ नाहे थींदो। तंहिं करे 2 या 3 भेरा पाणी विझी करे चङीअ रीति मथे किनारनि ताईं समेत हर तरफ़ आङुर फेराए करे धोई करे पीओ त बहितर आहे। धोई करे पीअण बाद बचियल क़तरा। धोई करे पीअण खां बाद बि प्लेट या प्याले वग़ैरह में कुझु क़तरा बची पवंदा आहिनि, तंहिं करे आङुर सां जमा करे पी छॾियो। पाणी या मशरूब पी करे गिलास या बोतल बज़ाहिर ख़ाली थी वञण जे बावजूद कुझु घड़ियुनि खां पोइ ॾिसंदव त उन्हनि जे पासनि खां लही करे तरे में कुझु क़तरा जमा थी चुका हूंदा आहिनि। उन्हनि खे बि पी छॾियो। जो हदीस पाक में आहे त तव्हां नथा ॼाणो त खाधे जे कहिड़े हिसे में बरकत आहे। काश अहिड़ी रीति धोई करे पीअण नसीब थी वञे जो खाधे जो उहो थांव, लस्सी जो गिलास या चांहि जो प्यालो वग़ैरह अहिड़ो थी वञे जो सुञाणप न थी सघे त इन में हींअर कुझु खाधो या शरबत वग़ैरह पीतो वियो आहे। गुर्दे जी पथरी कीअं निकिती? दावत इस्लामी जे मदनी क़ाफ़िलनि में सफ़र जी बरकत सां केतिरा ई मसइला हल थी वेंदा आहिनि ऐं बेशुमार बीमारियुनि जो इलाज थी वेंदो आहे। जीअं त हिकु इस्लामी भाउ जो कुझु हिन तरह जो बयानु आहे त असांजो 12 ॾींहनि जो मदनी क़ाफ़िलो बलूचिस्तान खां वापसीअ ते कंहिं स्टेशन ते लथो। क़ाफ़िले वारा इनफ़रादी कोशिश में मशगूल थी विया। उन दौरान उते हिकु इस्लामी भाउ सां मुलाक़ात थी। उहो मदनी क़ाफ़िले जूं बरकतूं हासिल करण जो पंहिंजो ज़ाती तजुर्बो बयानु कंदे चवण लॻो, गुर्दे जी पथरी जे सबबि सख़्त तकलीफ़ में हुयुसि। डॉक्टर ऑपरेशन जो चयो हो। इन दौरान हिकु इस्लामी भाउ मूं ते इनफ़रादी कोशिश कंदे दिलासो ॾिनो त घबरायो न, मदनी क़ाफ़िले में सफ़र करियो। सफ़र में दुआ क़बूल थींदी आहे। अल्लाह पाक तव्हांजो मसइलो हल फरमाईंदो। इन जी मोहबत भरे अंदाज़ दिलि मोहे विधी ऐं मां 3 ॾींहं जे मदनी क़ाफ़िले जो मुसाफ़िर बणिजी वियुसि। अल्हम्दुलिल्लाह 3 ॾींहनि जे अंदरि मुंहिंजे पथरी निकिरी वई। मूं जॾहिं डॉक्टर खे ॿुधायो त हू हैरान रहिजी वियो, छो त शायदि मुंहिंजी पथरी इन क़िस्म जी हुई जो बग़ैर ऑपरेशन जे इन जो डॉक्टरनि वटि इलाज न हो। गरचे बीमारियां तंग करें पथरियां, पाओगे सेहतें काफिले में चलो। घर में नाचाकियां हो या तंग दस्तियां, पाएंगे बरकतें काफिले में चलो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। गरम खाइण मना आहे। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त नबी करीम रसूल अज़ीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, गरम खाधो थधो करे वठंदा करियो, छो त गरम खाधे में बरकत नाहे हूंदी। मुस्तदरिक लिल हाकिम जिल्द 4 सफ़ो 132 हदीस 71-25। खाधो केतिरो थधो कयो वञे। हज़रत जुवेरिया रज़ियल्लाहु अन्हा खां रिवायत आहे त नबी अकरम नूर मुजस्सम रसूल मुहतशम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधे जी बाफ़ ख़त्म थियण खां अॻु में उन खे खाइण नापसंद फरमाईंदा हुआ। मजमअ ज़वाइद जिल्द 5 सफ़ो 13 हदीस 78-83। गरम खाधे जा नुक़सान। प्यारा इस्लामी भाइरो, खाधो थधो करे खाइण घुर्जे, पर ही ज़रूरी नाहे त एतिरो थधो करे छॾियो जो ॼमी करे बेमज़ा थी वञे, बल्कि कुझु थधो थियण ॾियो जो बाफ़ निकिरण बंदि थी वञे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त खाधे जो थोरो थधो थी वञण ऐं फूकनि सां थधो न करणु बरकत जो कारण आहे ऐं अहिड़ीअ रीति खाइण में तकलीफ़ न बि नाहे थींदी। मिरआत जिल्द 6 सफ़ो 52। तेज़ गरम खाधे या खूब गर्मा गर्म चांहि या काफ़ी वग़ैरह पीअण सां वात ऐं गले जा छाला, मैदे में ज़ख़्म वग़ैरह थियण जो अंदेशो आहे। वेतर मथां हकदम थधो पाणी पीअण सां मुहारनि ऐं मैदे खे नुक़सान पहुचंदो आहे। खाधे में मख।
खाइण या पीअण जी कंहिं शइ में मख किरी पए त उन ग़िज़ा खे उछलाए छॾणु इसराफ़ ऐं गुनाह आहे। मख खे ग़ोता ॾेई करे कढी छॾियो ऐं उहा ग़िज़ा बिना तकलीफ़ जे इस्तेमाल करियो। जीअं त तबीबनि जे तबीब अल्लाह पाक जा हबीब हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं खाधे में मख किरी पए त उन खे ग़ोता ॾेई छॾियो ऐं उछलाए छॾियो, छो त उन जे हिक पर में शिफ़ा आहे ऐं ॿिए में बीमारी। खाधे में किरण वक़्तु पहिरियां बीमारी वारो पर विझंदी आहे, तंहिं करे पूरी खे ई ग़ोता ॾियो। अबू दाऊद शरीफ़ जिल्द 3 सफ़ो 511 हदीस 38-44। गोश्त पटे करे खाओ। मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं त नबी रहमत शफ़ीअ उम्मत शहनशाह नबूवत ताजदार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त गोश्त खे खाइण वक़्तु छुरीअ सां न कटियो, छो त ही अजमियुनि जो तरीक़ो आहे, ऐं गोश्त खे ॾंदनि सां पटे खाओ, छो त इहो घणो लज़ीज़ ऐं ख़ुशगवार आहे। अबू दाऊद शरीफ़ जिल्द 3 सफ़ो 511 हदीस 38-44। जेकॾहिं गोश्त जो वॾो टुकड़ो मिसाल तौर भुगल रान वग़ैरह हुजे त ज़रूरत वक़्तु छुरी सां कटण में हरज नाहे। 12 सालनि खां गुम थियल भाउ मिली वियो। प्यारा इस्लामी भाइरो, सुन्नतुनि जी तरबियत जे लाइ दावत इस्लामी जे मदनी क़ाफ़िलनि में आशिक़ान रसूल सां गॾु सफ़र कंदा रहो। इल्म दीन हासिल थियण सां गॾोगॾु इंशा अल्लाह दुनिया जा मसइला बि हल थींदा रहंदा। जीअं त दावत इस्लामी जो हिकु मदनी क़ाफ़िलो सब्ज़पुर हरीपुर सरहद पाकिस्तान में सुन्नतुनि भरे सफ़र ते हो। इन में हिकु इस्लामी भाउ ॿुधायो त मुंहिंजो वॾो भाउ रोज़गार जे सिलसिले में ॿाहिरि मुल्क वियल हो। अॼु 12 साल थी विया आहिनि, संदसि का ख़बर नाहे। संदसि 3 ॿारनि ऐं उन्हनि जी वालदा जा अख़राजात असांजे ज़िम्मे आहिनि ऐं तंग दस्तीअ जो आलम आहे। मां आशिक़ान रसूल सां गॾु सफ़र में दुआ जी नियत सां मदनी क़ाफ़िले जो मुसाफ़िर बणियो आहियां। मदनी क़ाफ़िले जे ख़त्म थियण जे वक़्तु तक़रीबन 1 हफ़्ते खां पोइ हिकु मदनी मशवरे में उहो इस्लामी भाउ शरीक थियो। संदसि जज़्बात ॾिसण वटां हुआ। रोई रोई करे चई रहियो हो, अल्हम्दुलिल्लाह मदनी क़ाफ़िले में सफ़र जी बरकत सां करम थी वियो। 12 सालनि खां लापता थी वियल भाउ जी फोन आई ऐं उन असां ॾांहुं 1,25,000 रुपया बि रवाना कया आहिनि। जो कि मफ़क़ूद हो वो भी मौजूद हो। इंशा अल्लाह चले काफिले में चलो, दूर हो सारे गम, होगा रब का करम, गम के मारे सुने काफिले में चलो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। दुआ क़बूल न थियण में बि हिकमतूं। अल्हम्दुलिल्लाह हिन तरह जा केतिरा ई वाक़िआ आहिनि जिन में क़ाफ़िलनि में सफ़र करे दुआ घुरण वारनि जूं मुरादूं पूरियूं थियूं आहिनि। केतिरा ई अहिड़ा बि मिलंदा जिन जूं मुरादूं पूरियूं न थियूं। जेकॾहिं तव्हांजी दुआ जी क़बूल जा आसार कॾहिं नज़र न बि अचनि तॾहिं बि अल्लाह पाक जी रिज़ा ते राज़ी रहो। जो केतिरा ई भेरा ईअं बि थींदो आहे जो असां जेको कुझु घुरी रहिया हूंदा आहियूं उन जे न मिलण में ई असांजे लाइ बहितरी हूंदी आहे। जीअं त मुंहिंजे आका आला हज़रत जा वालिद गिरामी हज़रत अल्लामा मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह एहसनुल विआ में फरमाइनि था, ख़ुदा जी हिकमत आहे जो कॾहिं तूं नादानीअ जे सबबु का शइ उन खां घुरंदो आहीं ऐं हू महिरबानी कंदे तुंहिंजी दुआ खे तुंहिंजी हक़ में नुक़सानकार हुअण जे सबबु रद्द करे छॾींदो आहे। मिसाल तौर तूं माल मिल्क जो तलबगार आहीं ऐं उन जे मिली वञण में तुंहिंजे ईमान जो ख़तरो आहे, या तूं तंदुरुस्ती ऐं आफ़ियत चाहीं थो ऐं उहा ख़ुदा जे इल्म में तुंहिंजे लाइ आख़िरत जे नुक़सान जो सबबु आहे। अहिड़ी दुआ क़बूल न थियण ई तुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे। तूं हिन आयत मुबारका असा अन तुहिब्बू शैअन वहुव शर्रुल लकुम तर्जुमो कंज़ुल ईमान। ऐन मुमकिन आहे त का ॻाल्हि अव्हां पसंदि करियो ऐं अव्हां जे हक़ में ख़राब हुजे। सिपारो 2 सूरह बक़रा आयत नंबर 216 ते नज़र कर ऐं उन दुआ क़बूल न थियण ते शुक्र अदा कर। कॾहिं दुआ जे बदिले में आख़िरत जो सवाब ॾियणु मंज़ूर हूंदो आहे। तूं दुनिया जी ज़लील दौलत तलब कंदो आहीं ऐं परवरदिगार तुंहिंजे लाइ आख़िरत जूं आला नेमतूं गॾु कंदो आहे। सो इहो शुक्र जो मक़ाम आहे, न के शिकायत जो। फ़ज़ाइल दुआ सफ़ो 159। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।